जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 18। हिन अध्याय खां पहले मां 17 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 17 अध्याय भी ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 18। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। देवनिधि ब्राह्मण चवण लॻो त हे प्रभु, कृपा करे ॿुधायो त उहो देवदत्त केरु हो, कंहिंजी तपस्या कयई ऐं प्रेत जो उद्धार कीअं थियो। लोमश ऋषि चवण लॻो त हे ब्राह्मण, सरस्वती नदीअ जे पवित्र किनारे ते देवदत्त नाले हिकिड़ो ऋषि तपस्या करे रहियो हो। हिकु नदीअ जो किनारो शोभनीक, ॿियो वरी भरिसां हो सुंदर वन जी अजीब शोभा ॾिसी मिरू भी मुश्ताक हुआ। कविता। हरण हजारे हा हुन वन में गिदड़नि जी गजकार हुई, शींह चीता ऐं सान सुअर ॿिया कुतड़नि संधी कतार हुई। कांव कबर ऐं तोता मैना कोयल जी कुकार हुई, मोर मजे सां ढेल ढकाई पतंगनि में त पचार हुई। चंदन वृक्षनि जी बेहद खुनकी खुशबूदार हुई, अंब अंजीर अजाइब मेवा लीमन जी लटकार हुई। सूफ़ तूत सायूं भाॼियूं गोभीअ जी गुलजार हुई, वाह हो त हरीअ जी माया लीला अपार हुई। कविता। मान सरोवर जहिड़ो मिठड़ो साफ़ सुंदर जल छायो हो, पीअण बिना हुन पाणीअ धारा चित खे चैन न आयो हो। कमल कंधीअ ते सावा सुहिणा बंदिको बेशुमार हुयूं, हो त हरीअ हिकमत जा पंहिंजे छा खेल रचायो हो। मतलब, पवित्र सरस्वती नदीअ जे किनारे ते घणेई ऋषि मुनि समाधि लॻायो वेठा हुआ। नेठि मांग महीनो भी आयो। मांग महीने जो पवित्र व्रत धारण करे कठिन तपस्या कयई। अंतर्यामी प्रभु हुन जी अहिड़ी तपस्या ॾिसी तमामु घणो प्रसन्न थियो। शंख चक्र गदा ऐं पदम धारण करे हुनखे साक्षात दर्शन ॾिनो। देवदत्त पंहिंजा ॿई नेण खोले भगवान जो साक्षात दर्शन कयो ऐं मथो टेके हथ जोड़े घणी नम्रता सां स्तुति करण लॻो। भगवान पंहिंजे प्यारे भगत जो प्रेम ॾिसी ख़ुशीअ सां चवण लॻो त हे पुत्र, मां तुंहिंजी अहिड़ी कठिन तपस्या ॾिसी तमामु घणो प्रसन्न थियो आहियां। हाणे घुर जेकी घुरे। भगवान खे पाण ते पसंदि ॾिसी देवदत्त निरक्षे थी चवण लॻो त हे त्रिलोकीनाथ, मूंखे ॿिए कंहिं बि पदार्थ जी इच्छा कान आहे। मां अधीन दासनि जे दास खे फ़क़ति पंहिंजनि चरण कमलनि जो ध्यानु ॾियो। देवदत्त जा इहे वचन ॿुधी भगवान घणी प्रसन्नता ज़ाहिर करे कई ऐं उनखे निज भक्तीअ जो वरदान ॾेई हरि परमात्मा अंतर ध्यान थी वियो। इति श्री पद्म पुराणे मांग महात्म्य 18 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।